जॾहिं बि को ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो न हवा लॻायो आहे ऐं अज़ीम कवि बेदक साहब जे हमअसर साईं इमदाद हुसैन साहब ते गुज़ारिश आहे त हू असां मुखातिब थियनि। साईं इमदाद हुसैन भरपूर तारीफ़। साईं मुंहिंजे ख़्याल में त असां सभु हिते बेदल खे ॿुधण जे लाइ आया आहियूं ऐं बेदल जे बारे में बि ॿुधण जे लाइ आया आहियूं। ॻाल्हियूं घणियूं थी चुकियूं आहिनि। बेदल जा घणा रुख घणा पहलू असांजे साम्हूं आया ऐं बेदल जहिड़ा माण्हू जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि तख़लीक़कार हूंदा आहिनि उहे हिकिड़ी ज़िंदगी में अलाए केतिरियूं ज़िंदगियूं जीअंदा आहिनि। मिसाल तौरु हुनजे पीउ जो मशहूरु फ़क़ीर जो ख़ुदि एतिरो कमु आहे जेको हुन संभाले रखियो आहे ऐं उहो छपियो आहे ऐं अञा कुझु रहियल कमु आहे, कुझु हुन जूं शयूं गुम बि आहिनि। बेदल खे पंहिंजी ज़िंदगी में केतिरा ई गुनी माण्हू मिलिया, उन्हनि मां हुन घुरायो। मूंखे यादि आहे त हिकिड़ो दफ़ो मूं रईस करीब निज़ामानी खां पुछियो त साईं राति छा आहे, त हू कुझु देरि चुप रहियो ऐं मूं सम्झो त हू इहो ई रवायती जवाबु ॾींदो त राति रूह जी ग़िज़ा, पर हुन जेको जवाबु ॾिनो हुन चयो त राति इश्क आहे। त बेदल बि उन राति इश्क में आहे ऐं इश्क सां सवा इहा शइ पैदा नथी थिए। ऐं सिर्फ़ु हिते तव्हां सां हिकिड़ी यादगिरी शेयर करणु चाहियां थो त इहो तव्हां ॿुधो हूंदो, मूं ॿुधो आहे, ॾिठो न आहे त राग मल्हार जॾहिं ॻाइबो आहे त मींहुं वसंदो आहे। अहिड़ा तजुर्बा मुख़्तलिफ़ माण्हुनि कया आहिनि, ॿुधाया आहिनि, किताबनि में लिखियल आहिनि। पर राग सां अखियुनि जो वसणु पहिरियों पहिरियों बेदल जी ॻाइण सां इत्तेफ़ाक़ इहो हो त उहो कलाम मुंहिंजो ऐं उन सूरत हाल कुझु अहिड़ी थी हुई महफ़िल जी जो बेदल खे चवणो पियो त रुअण बंदि करियो न त आऊं बि रुअंदुसि ऐं तव्हां खां वॾो रुअणो आहे। पर ज़ाहिर आहे लुक जेके आहिनि से अहिड़े रस्म में न हूंदा आहिनि। त इहो हिकिड़ो मूं मूड थो चओ या कैफ़ियत चओ या उहा टाइमिंग चओ, उन वक़्तु उहो समूह उहो वक़्तु अहिड़ो हिकिड़ो थी वियो जो ॿोल प्लस आवाज़ ऐं प्लस ॿुधंदड़ उन्हनि जी किनी बि कॉम्बिनेशन सां इहा शइ पैदा थी वई जो अखियूं बसि ऐं उहो जीअं मोहम्मद फ़क़ीर खटियाण जो कलाम आहे दीदन क्या दर्शन बिजल जी बरसन, अहिड़े क़िस्म जो माहौल थी वियो। त असां हाणे बेदल खे ॿुधंदासीं ऐं मां सम्झां थो त बेदल खे ॿुधण बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो हिकिड़ी यादगार हिकिड़ो लम्हो हूंदो आहे। ऐं अॼु ॾिसूं त हिते शरीफ़ बिलावल बुलक में असांजो कहिड़ा कलाम ॿुधाए। महिरबानी।